नाज़रीन इबरत न्यूज़ सां गॾु आहियां ग़ुलाम हुसैन। ख़ासि के लिए तव्हांखे ॿुधायूं त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे इम्तिहान में म्यूनसिपल कॉर्पोरेशन जे हवाले सां जेके म्यूनसिपल ऑफिसरनि इम्तिहान ॾिनो हुयो उन में हिननि जो चवणो आहे त मेरिट जी जेका आहे उहा तमामु घणी लताड़ थी आहे ऐं कमीशन वारनि जेको आहे सो मुख़्तलिफ़ जेके माण्हू पास कया आहिनि उन्हनि ते हिननि खे जेको आहे सो वॾा ख़दशा आहिनि। अॼु हिननि जेको आहे सो हैदराबाद में एहतजाजी मार्च शुरू कयो जेके गुल सेंटर खां थींदा सिंध पब्लिक सर्विस कमीशन हैदराबाद जी ऑफिस जे साम्हूं हिननि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे धरणो आयो आहे ऐं एहतजाज मुज़ाहिरे में जेके आहिनि सो उहे मुख़्तलिफ़ उमेदवार शामिल आहिनि। उन्हनि सां बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। अस्सलाम वालेकुम सर, मां मोहम्मद अकरम खोसो मुतलक मेहर दादू सां है जेका हिन दफ़े करप्शन थी आहे SPSC तरफ़ां म्यूनसिपल ऑफिसर में उहा रिकॉर्ड होल्डर कॾहिं बि माना अहिड़ी करप्शन या डीमेरिट कान थी हुई। मुंहिंजो स्कोर आहे 82.5, मुंहिंजो वॾो स्कोर आहे रिटन एग्ज़ाम जे अंदरि। वावाज़ सिर्फ़ु फॉर्मेलिटी वरितऊं 5 खां 7-8 मिंटनि जी। उन में छा पेरेंट्स जे बारे में सिबलिंग्स पीउ छा कंदो आहे भाउ छा कंदो आहे दैट्स ऑल यू कैन गो नाउ। माना वावाज़ त हुई ई कोन, फॉर्मेलिटी आहे उहा त छाजे बेस ते सवाल इहो आहे त छाजे बेस ते पाण खे फेल कराए छॾियो आहे। वॾो हाई स्कोर आहे, वावाज़ हुई ई कोन। ऐं मूंखां न घणनि खां ईअं थियो आहे, मुंहिंजा अहिड़ा दोस्त बि आहिनि जेके 80+ बि आहिनि, इवन 90 बि हुननि जो स्कोर आहे त सेम केस आहे। ऐं जेके पास कया आहिनि मुंहिंजे ख़्याल में 90% उहे अहिड़ा सियासी लिहाज़ सां सिफारिशी कल्चर, नेपोटिज़म, करप्शन, पैसा वठी करे सॼो उन्हनि खे त मुंहिंजे ख़्याल में म्यूनसिपल जी स्पेल बि न अचे। त मसइलो आहे हीअ सिर्फ़ु मसइलो मुंहिंजो तव्हांजो कोन्हे। इहे जेके नाअहल माण्हू सुभाणे मुआशिरे में ईंदा, डिपार्टमेंट्स में ईंदा, छा कंदा उहे दे विल डू करप्शन हियर। त पंहिंजो मुआशिरो बिल्कुलु तबाह कंदा। हीअ नुक़सानु आहे पंहिंजे नसलुनि जे अॻिते हली करे। त हिकिड़ी असांजी डिमांड इहा आहे सभिनी जी त कमीशन जोड़ी वञे त इहे जेके माण्हू पास थिया गोया कि अहल आहिनि नाअहल आहिनि ऐं ॿीहर पाण खां इहो टेस्ट वरितो वञे। थैंक यू सो मच जी। धरणो आहे अॻियो मरहलो छा छा हूंदो? जेकॾहिं फौरी तौर ते सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे चेयरमैन ऐं उनजी नायल काबीना खे गिरफ़्तार नथो कयो वञे त असांजी तंज़ीम कराची, 3 तलवार, हैदराबाद, लाड़काणो, घोटकी, कंबा, शहदाद कोट, सिंध जे समूरनि शहरनि जे अंदरि एहतजाज कंदी ऐं इदारनि जो घेराव कंदी। ऐसी ताईं असीं पंहिंजे एहतजाज खे ख़तमु न कंदासीं ऐं उनजे दायरे खे महदूद न कंदासीं जेसि ताईं इहा नायल इंतिज़ामिया गिरफ़्तार नथी थिए। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा केतिरा उमेदवार पास थिया आहिनि ऐं केतिरनि खे जेको आहे सो पास न कयो? ही 400 जे लॻभॻि उमेदवार पास थिया आहिनि, जिन में अक्सरियत जेका आहे उहा सिंध जे वॾेरनि जा चमचा, तव्हां हुनजी तस्वीरूं अची वियूं आहिनि सोशल मीडिया ते दोस्त हलाइनि था, उन्हनि जा वाठा या वरी तक़रीबन जेके सिंध जा MP MNAs आहिनि उन्हनि जा पुट पोटा भाटिया वग़ैरह उन खाई। ऐं सिंध जे क्रीम जेका आहे, सिंध जा जेके बाशूर नौजवान आहिनि, महिनतकश नौजवान, उन्हनि खे भित सां लॻायो आहे, उन्हनि खे फेल कयो आहे। 93% मार्क्स खणंदड़ थर्ड पर्कल जो नौजवान फेल कयो अथनि। ऐं हिकिड़ो ॼट वॾेरे जो पुटु, पोरियत हारी जो पुटु, महिनतकश ऐं बासलाहियत, उहो उन्हनि फेल करे छॾियो आहे। चीफ ऑर्गेनाइज़र अवामी राज तहरीक सूबो सिंध। असांजी सियासी जिदोजहद आहे। असीं माज़ीअ में बि सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ख़िलाफ़ एहतजाज करे चुका आहियूं। माज़ीअ में बि इहे अहिड़ियूं वारदातूं कंदा रहिया आहिनि, सिंध जे नौजवान जी मेरिट जे मथां धाड़ा हणंदा रहिया आहिनि। पर हाणे कानून जे कमज़ोर हुजण जे करे काफ़ी दफ़ा हिननि खे सज़ाऊं न मिलियूं आहिनि ऐं हर दफ़े या त पैसा वठनि था या त वॾेरनि जी कमदारी करे ऐं उन्हनि जे वाठनि ऐं चमचनि खे सिंध जे नौजवान जे हक़नि जे मथां धाड़ो हणी उन्हनि खे नौकरियुनि ते भर्ती कनि था। हीअ असांजो एहतजाज एसी ताईं हिन दफ़े जारी रहंदो जेसीं ताईं ही नाअहल करप्ट सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो चेयरमैन वसीम ऐं उनजा मेंबर्स डॉक्टर राबिया सलाउद्दीन, कल्पना देवी ऐं जेकी ॿिया मेंबर्स आहिनि उहे गिरफ़्तार न थिया अथनि तेसिताईं असांजो हीअ एहतजाज जारी रहंदो। हाणे सिर्फ़ु इहो फ़क़ति हिकिड़ो इहो मुतालबो कान्हे त तव्हां जेको आहे टेस्ट रिकंडक्ट कयो, इम्तिहान रिकंडक्ट कयो, वराए वठो, इहो सवलो कमु आहे, तव्हां करे छॾींदो। पर हिन दफ़े इन्हनि खे सज़ाऊं अचणु खपनि, असांजो मुतालबो इहो आहे। जी नाज़रीन, सिंध पब्लिक सर्विस कमीशन में जेके म्यूनसिपल ऑफिसर कमीशन वसीले पास थिया उन्हनि जो मामिलो हिन वक़्तु मामिलो जेको आहे सो अटकी वियो आहे ऐं जेके नापास थिया आहिनि उन्हनि एहतजाज कंदे सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ऑफिस ॾाढो धरणो आयो आहे। हिननि जो चवणु आहे त पब्लिक सर्विस कमीशन जे चेयरमैन खे ऐं जेके कमेटीअ जा मेंबर आहिनि पब्लिक सर्विस कमीशन जा उन्हनि खे फौरी तौर ते सिंध गवर्नमेंट हटाए ऐं उन्हनि जो जेको आहे सो फौरी तौर ते जुडिशल इंक्वायरी जोड़ी वञे ऐं उन्हनि जी तहक़ीक़ात कई वञे त ही मेरिट जी लताड़ कीअं थी आहे। साथी रिपोर्टर मुख़्तियार वके सां गॾु
गुलाम हुसैन खास के लिए इबरत न्यूज़ हैदराबाद।